मिस्टर जमाल, तांजो कज़न दवा के ॾाढो होशियार है। आई लाइक हिज टॉक्स। हेलो मिस्टर मुश्ताक, वेरी ग्लैड टू सी यू। थैंक यू मैडम, तव्हां जी महिरबानी। न मां साहब, मिस फलक ॾाढी संजीदा आहे, ॾाढी ज़हीन छोकिरी आहे। हू हर वक़्त सां फ्री कान थींदी आहे। हूंदी ज़हीन पाण लाइ, इन जी तरबियत ई अहिड़ी हूंदी आहे। मां साहब, मिस फलक जे पीउ वटि ॾाढा सुठा सुठा किताब आहिनि। वॾनि माण्हुनि जे घर फैशन तौरु सुठियूं लाइब्रेरियूं हूंदियूं आहिनि, पाण खे दानिश्वर साबित करण लाइ। हा, भला मतिलब ॻोठ वारनि जो छा हाल आहे? माना पंहिंजे जुसे जो छा हाल आहे? जुसो ख़ुशि आहे, पर यार मां तोसां हिकु संजीदा ॻाल्हि करण लाइ आयो आहियां। हा हा, ॿुधायो हुकुम। यार तोखे त ख़बर ई आहे त मां हींअर घर जो वॾो आहियां ऐं वॾनि जा कयल फ़ैसिला बि मूंखे ई पूरा करणा आहिनि। हा हा, बिल्कुलु, चओ चओ। हमीदा जी ऐं तुंहिंजी मंगणी बाबा जन पंहिंजी हयाती में करे विया हुआ। हा हा, मूंखे यादि आहे, यादि। पर तूं कॾहिं बि इन मामले में संजीदा कोन थियो आहीं। न न मां साहब, अहिड़ी त का ॻाल्हि आहे। मूं त भाॼाई खे बि चयो हो। मां साहब ॾिसो न, मां चाहियां थो त जेकर शादीअ खां अॻु में हथ पेर हणी ॿ टे ॾोखड़ कमाया, बाक़ी हाणे न कंगलाइप में त शादी कान कबी न। वसा रखणी असां बि पंहिंजी न्याणी खे कुझु ॾींदासीं। मां साहब, हिन पटन देगड़ियुनि, हिन सिलाई जी मशीन, हिन 10-12 वॻनि में छा थींदो? हिते त माण्हू शादीअ खां पोइ लखापति थियो वञे। तूं बि इन सोच में वेठो आहीं छा? हा, जे थी वञे त ॾाढो सुठो, लाइफ ठही वेंदी। पोइ भल हमीदा ॻोठ में वेठी हुजे। मां साहब, मुड़ुस भला ॿ घर न हलाईंदा छा? न न, मां हरूभर अहिड़ो बि क़दामत पसंदि कोन आहियां। मां पंहिंजी भेण कंहिं बि शरीफ़ माण्हू खे ॾेई सघां थो। मां साहब, मुंहिंजो इहो मक़सदु न आहे। मां साहब, मूंखे तव्हांजे लाइ इज़त आहे, पर तव्हां ॾिसो न, मां पंहिंजी शादीअ खे ऐं पंहिंजे बैचलरहुड खे बिज़नेस सम्झी कथा बणणु चाहियां थो। त तूं शादी बि कमर्शियल बुनियाद ते करणु चाहीं थो? छा कजे सोट, इहा बि मजबूरी आहे। नेठि वॾो माण्हू जो थियणो आहे। त पोइ ठीकु आहे, मां हमीदा लाइ किथे खणी ॿिया हंधि सोचां थो। न न मां साहब, मुंहिंजो इहो मक़सदु न आहे। भला मां साहब, एॾी तकड़ छा जी आहे? भला हाणे मूंखे ज़रूरी त न आहे त सुभाणे का करोड़पति फैमिली मिली वञे। मां इन कोशिश में त ज़रूरु आहियां। ॻाल्हि वाज़े ऐं चिटी बि नथो करी, जवाब बि ॾीं थो ऐं वरी इक़रार बि करी थो। बाबा, हिन भेरे कलंदर जो मेलो अहिड़ो त भरियो, अहिड़ो त भरियो, अहिड़ो त भरियो जो सरे घटि हार थे। जिसा वॾो को भोगाई पाणी सां हार जे तो जो एॾो घड़ी भरियो। भरण जो मक़सदु इहो आहे त पब्लिक जमा थी, माण्हू गॾु थिया। पब्लिक जमा थी, पब्लिक तो चे, पब्लिक यानी माण्हू माण्हू। हा हा, इहो त ठीकु आहे, पर भेटा यारो मेलो बि घटि कोन्हे को। अरे यारू, असां हुकुम कयो, छा खपेव? अरे असां रामको आटू बाटू वठ। बाबा छा वरी छा को मुर्गी खाईंदासीं? बाबा चाहियो खणी आ छ सादी या खीरपति? अरे बाबा खीरपति खणी आ भला। ऐं ॿुध, तुंहिंजी होटल जी मुर्गी खाइणी आहे, हिन मुर्गी खे कोई न खाई। मुर्गी चल खंड घणी वठी आहीं? 2.5 किलो खंड, 5 दॿा चांवर जा। चऊं ठीकु आहे, ठीकु आहे। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बचो साईं, बचो। बाबा तव्हां होॾे वियो, शाबाश, महिमाननि खे जाइजो। वियो वियो, पार्टी वियो। बाबा बाबा दुआ खपे तुंहिंजी। सेठ तूं त ख़ुशि आहीं न? अल्हम्दुलिल्लाह, रब जाए सा न। किथे दिलि त कान लोड़ी अथई? न न, अहिड़ी त काई ॻाल्हि कान्हे पाण खां न। असां चयो त यार असां वारो किथे सुस्त न थी पए। न न, हुकुम खपे तुंहिंजो। हा चङो भला सेठ, बोतलूं प्यार पहिरीं ऐं पोइ खाईंदासीं। मान हाज़िर हाज़िर। छोकिरा, बाबा रे बोतलूं प्यार। शाबाश, जल्दी। हाज़िर हाज़िर। इहो बाबा तव्हां छो माठ थी विया आहियो? बाबा खिलो ॻाल्हायो, असां तव्हांजा मथा न आहियूं। भाई ताणे पाणी जो दर आहे त कुझु कोन कबो। ख़बरदार, वठनि न छॾियो। अरे छॾियो मूंखे मारे छॾींदो तव्हां। अरे सम्झो गुलाम कादिर वारनि खे मोड़ी में वेठा अथव। बकवास बंदि कर, उहे बि उते गिरफ़्तार थी चुका आहिनि। असां सां गद्दारी थी आहे, भला ज़रूरु थींदो। ख़ामोश, बदतमीज़, ग़रीब इंसाननि खे था फुरियो।
नथा ॾिसो कंहिंजो नंग न का मजबूरी वरी पनाह कंदो वठी हलो असां सां पैसा घाती थी आहे केरी साईं मां मिस्किन होटल जो मालिक आहियां मेरी रोज़गारी कंदा केबला हाँ गरीब आहे रोज़गार पियो करी साईं मां बेडो ई आहियां साईं मां सभा बेडो ई आहियां बाबा तॾहिं तो दाड़ियुनि खे मानियूं खाराई साईं जे मां नथा खारायूं त मोटिया था खाऊं साईं ऐं उन्हनि जो माल बि तो खपराई पथरजाई तो करी ने गौर खान वठो होटल जी तलाशी राइट सर साईं ही दकल मां पैसा निकिता आहिनि अरे ही पैसा होटल में कमाया थी गरीब होटल वारो हणो दली हिनखे बि ट्रक में वठी हलो बाबा हल सर कामयाब रेडी मुबारक थैंक यू ॾिसो मिस्टर गौर खान हिननि ॻोठाणनि खे बि वठी हलो थाणे ते ऐं कुझु ज़रूरी पुछा गाछा करे छॾे ॾिजो हिननि खे घणो तंग न कजो न न साईं हिननि वीचारनि जो कहिड़ो ॾोह ओके वठी हलो बाबा हिननि खे हलो बा हलो हलो इहो बिल्कुलु सही आहे जेकॾहिं तव्हां वांगुरु हर को शहरी असां सां तावन करे त ॾोहनि ते काफ़ी कंट्रोल आणे सघिजे थो साईं माण्हू हर को ताउन करण लाइ तयारु आहे पर सभु ऑफिसर बि तव्हां जहिड़ा ईमानदार दिलेर ऑनेस्ट ऑफिसर त न आहिनि न साईं हाँ न साईं साईं ही उहो सचो इंसान आहे जंहिं मूंखे धाड़ेलनि जी सॼी ख़बर ॾिनी मूं ऐं हिन गॾिजी इहा इंफॉर्मेशन तव्हांखे ॾिनी साईं जूसो साईं जूसो तव्हां छा कंदा साईं फ़िलहाल त बाबे सां ॿनी ते कमु कंदो आहियां साईं सेठ सुलेमान जी होटल ते पहिरियों हुउसि न उहा साॻी होटल हाँ साईं उहा साॻी होटल जंहिंते तव्हां छापो आहियो पर साईं उतां बि नौकिरी मां कढी छॾियो तव्हां घणो पढ़ियल आहियो साईं मां 8 जमात पास आहियां पोइ पुलिस में कमु कंदा जी पुलिस में साहब वञे न पुलिस में साहब चवई जो थो मास्टर बाबे सां सलाह त कयईं भला हूअं बि पुलिस खे अहिड़नि नौजवाननि जी ज़रूरत आहे ऐं मां सोचां पियो त मथे लिख पढ़ हलाए धाड़ेलनि ते रखियल इनाम तव्हांखे वठाए ॾिजे न न साईं न असांखे न खपनि साईं न साईं न असां ॻोठ जी ख़िदमत जा पैसा कोन वठंदासीं हा पर छो बाबा इहो त तव्हांजो हक़ आहे नो सर सॼे तरह में दुश्मनी थी पवंदी ऐं अजायो ॾचे में अची वेंदासीं साईं असांजा नाला ज़ाहिर थियण न घुरिजनि न त धाड़ेलनि जे ज़द में अची वेंदासीं साईं हा साईं हा जे धाड़ेलनि खे ख़बर पइजी वई त असांखे त ॻोल्हे ॻोल्हे मारे छॾींदा पर धाड़ेल त जेल में आहिनि साईं धाड़ेल त बराबरि जेल में आहिनि पर हुननि जा छाड़ता त ॿाहिरि आहिनि न साईं मां सम्झी वियुसि उन्हनि जो बंदोबस्तु बि करे छॾींदुसि महिरबानी साईं हूअं सर तव्हां असांजी हिक ॿिए नमूने बि हेल्प करे सघो था कीअं बाबा साईं असांजे ॻोठ सुधार तंज़ीम जी सरकारी तरह खां मदद करे सघो त तव्हांजी वॾी महिरबानी मां उन लाइ बि कोशिशि कंदुसि महिरबानी साईं पोइ साईं हाणे असांखे इजाज़त ॾियो साईं हलूं असां पोइ ईअं हलो था हा साईं हा साईं ॻोठ पहुचणो आहे पंथ बि परे आहे पर साईं असांजे नालनि जी पारत हुजेव तव्हां को बि फिक्र साईं न कयो महिरबानी महिरबानी साईं तमामु महिरबानी